दोस्तों अस्सलाम वालेकुम। हिन वक़्तु तव्हां रमज़ान शरीफ़ जे 16 रोज़े जूं तव्हांखे मुबारक हुजनि। अल्लाह से बाबरकत महीनो आहे ऐं जेको आहे रहमतनि जो महीनो आहे, दुआनि जो महीनो आहे ऐं जेको आहे क़बूलियत जो महीनो आहे। इन में तव्हां दुआऊं घुरो ऐं अल्लाह साईं क़बूल करण वारो आहे बिल्कुलु। हिन वक़्तु जेको आहे जूसर आहे, मां तव्हांखे केले जो जूस ठाहिण सेखारियां थो त केले जो जूस कीअं ठाहिबो आहे। हर घर में जेको आहे जूसर मशीन आहे। तव्हांखे ख़बर हूंदी की हाणे हिन में हिकु किलो विधोमांसि, इहो तव्हांखे ॾाढो सस्तो पवंदो ऐं सुठो पवंदो। जेकॾहिं तव्हां दर्जन केला वठंदव तव्हांखे अञा फ़ाइदो पवंदो। हे ॿियो केलो विधोमांसि ऐं उनखां पोइ हे मां जेको आहे हिनखे टियों केलो विझांसि थो। बाक़ाइदे केलो जेको सुठो हुजे, न हिकिड़ा हूंदा आहिनि किना हूंदा आहिनि ॻरियल, उहे न हुजनि। केलो सुठो हुजे ऐं जेको आहे ॾिसो, ख़ासि करे ॾिसो त उहो चितरी वारो केलो हुजे। त आना मेरी कबल पे अकेले, आना मेरी कबल पे अकेले, ये चितरी के केले, ये चितरी के केले। त हे माना केलो आहे, हे हिन में केलो विधोसीं। उनखां पोइ असांखे हिकिड़ो चमच जेको आहे हिनखे हिकिड़ो खंड जो विझणो आहे। हे सिर्फ़ु हिकिड़ो खंड जो विझणो आहे। उनखां पोइ खारकूं आहिनि, तव्हां उनखां 4 खां 5 खारकूं हे मां कढी रखियूं उन में। इन्हनि मां जेको आहे उहा खोखड़ी जेकी हूंदी आहे उहा कढो। उन मां हे 4 खां 5 खारकूं तव्हां हिन में विझंदासीं। हे असां हिन में विधियूंसीं। हे 4 खां 5 खारकूं आहिनि, हे उहे मां अलॻि कढी रखियूं। उनखां पोइ तव्हां ओल पर खीरु हुजे, पाउ खां अधु पाउ तव्हां खीरु विझी सघो था। हे असां खीरु विधोसीं ऐं उनखां पोइ तव्हां ॾिसो, हे असां अधु पाउ खनि खीरु विधोसीं ऐं उनखां सही आहे। हाणे इहो हिते थियो आहे। हाणे हिनखे असां ॾींदासीं ढक। ढक ॾियण खां पोइ असां हिनखे पंहिंजी कारवाई में रखंदासीं त हीअ हिते जेको आहे बिस्मिल्लाह करे हलाईंदासीं। हाणे हे करे हलाईंदासीं। केले जो जूस आहे, पीओ, पंहिंजी फैमिली खे बि पीआरियो, पंहिंजा पाण बि पीओ। इफ़्तार खां पोइ पीए थो त छो त केले में एनर्जी हूंदी आहे ऐं मज़ेदार हूंदो आहे केलो। ऐं तव्हांजी जेको आहे स्टेमिना खे अञा वधाईंदो आहे। त माण्हू हिकिड़ो लेज़ी हूंदो आहे, रोज़े खां पोइ सुस्ती थींदी आहे, ज़ाहिर आहे रोज़ो खोलींदो आहे त पाण खे जेको आहे लेज़ी सम्झंदो आहे। त उनजे करे तव्हांखे हे विटामिन बि आहे, ऑक्सीजन बि आहे, नाइट्रोजन बि आहे, क्लोरोक्विन बि आहे, हर शइ अथसि हिन में। हिन में कैल्शियम आहे ऐं हिन खां हर कैल्शियम अथसि, ए बी सी डी वधे ज़ेड ताईं अथसि। हे हुन खां पोइ असां हिनखे हिकिड़ो गिलास आहे, शीशे जो गिलास आहे, हे हिन में जेको विझंदासीं। मुंहिंजे ख़्याल में हाणे हे थी वियो आहे। हाणे हिनखे असां हिते बंदि कयोसीं। त दोस्तो हिन वक़्तु जेको आहे जूस तयारु आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा ॿुधायो त तव्हां हिन में बर्फ़ विझो या न विझो। ख़ासि करे जेकॾहिं तव्हां जूस ठाहियो त बाज़ारी जेकी बर्फ़ आहे न, प्लीज़ उनखां परहेज़ कयो, छो त बाज़ारी गलो बि ख़राबु कंदी आहे। बाज़ारी बर्फ़ तव्हां न विझो। पंहिंजे घर में जेके बर्फ़ आहे, फ्रिज में जेकी बर्फ़ आहे, उहा तव्हां विझी सघो था, पोइ उहो ॾाढो सुठो थिए थो। हे केले जो जूस आहे, माशाल्लाह ज़बरदस्त आहे। अलाह मां छा कया। हे ॾिसो, पूरो मुंहिंजो हथ बि पूरो आहे जेको आहे हिन वक़्तु जेको आहे केले जो जूस तयारु थी वियो आहे। जेकॾहिं तव्हांजे घर में बादामी पिस्ता आहिनि त उहे मथां विझी करे ईअं तव्हां ईअं रखंदव त ॾाढो सुठो लॻंदो। हे साईं हिते ॾेखारियोसि, इम्तियाज़ करे था ॾेखारियो बाबा। हे ॾिसो, हे केले जो जूस आहे। इहो हिकिड़ो गिलास 4 केला ऐं थोरो खीरु विझंदवसि, 4 खारकूं विझंदव ऐं घुमाईंदव त माशाल्लाह सुठो थी वेंदो। वॾी महिरबानी। इंशाल्लाह कंहिं नई रेसिपी सां, नए जूस सां वरी मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदुमि। तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, टेक केयर, बाय बाय।